घणा ॾींहं तोखे हुते रखियो हुअऊं? 11 ॾींहं। घणे अरसे खां वठी हुते कमु करे थो तूं? 3 महीना थिया आहिनि। 3 महीना थिया। अच्छा सही। तोखे केरु वठी वियो हुते कंपनी में? कंपनी में वठी वियो, कंपनी वारो इहो नसार इहो वठी विया आहिनि। निसार वठी वियो तोखे? जी आओ। ठीकु आहे। हाणे इहा तकलीफ़ तोखे कॾहिं थी हुई? तकरीबन 10-11 ॾींहं हुई यकी लॻी थी। अच्छा। जी आओ। हुते गेट पार हुते गोरियूं वठूं डॉक्टर हो। डॉक्टर ॾिनो तो? जी आओ। मुकेश लाल जी बाणी ॾिनी वीचारो हुन कई मुंहिंजे मुंहुं जी कारी कोन थी लॻे तो गेट पास कराए वञ। अच्छा। हू चवनि थोरो 15,000 रुपया ॾियो त गेट पास ॾींदसि। कीअं तव्हांखे चओ त 15,000 ॾियो? नसार घुरिया, नसार सोनारी जी आओ, हैदराबादी जी आओ। अच्छा। हू चए थो गेट पास भला मरी वञे, माण्हू मरी वञे बाक़ी गेट पास कोन ॾींदासीं, भला मरी वञे हिते ई पाण। अच्छा जी आओ। ठीकु आहे। पोइ भला तूं कीअं आएं गेट ते कीअं पहुते? गेट ते मुंहिंजो भाउ हो त रड़ी चेल ते हथ हुते पहुतो हुते साईं को बीठल हो। कोशिशि मुंहिंजे ॿारनि जी करी हुई, कोशिशि करी मूंखे कढाए हुते। मुंहिंजो सूरु एॾो हो जेको तंग कयो। तोखे पेट में सूरु हुयो? जी हा, पेट में सूरु हो जेको हिते अंदरि जेको सूरु हो एॾो तंग कयो जेको कान हिकु राति हिकु ॾींहुं जेको ते सूरनि में राति। हुते तव्हां बयानु ॾिनो आहे त मूंखे पेशाब में रत आई? जी हा, पेशाब में रत, गोरियूं खाण थी तूं पेशाब में रत आयो, 3-4 ॾींहं मानी थी कोन खाधी। अच्छा। जी हा। ठीकु आहे। नकाब लाइ थोरो उन जे करे जेको तकलीफ़ थी पोइ गेट पास मिले न थोरो मास लाइ बोटू कढूं। जी हा। रमाल लाइ सफ़ा रमाल लाइ। हा ठीकु आहे। अच्छा पोइ भला जो गेट ते जॾहिं तूं आएं त तोसां कंहिं तुंहिंजी मदद कई? आर्मी वारा आया? जी आर्मी हुई। पोइ CI जो सूबेदार हो पतीन साइड जो, हुन वीचारे मदद कई। हिकिड़ो भील हुननि सां गॾु जेको इन साइड जो आहे, मूंखे नालो चवंदो हिते अशोक नालो अथई, हुन मदद कई। हुनखे चयो साईं हीअ माण्हू 3 ॾींहं थिया हिते 11 ॾींहं थिया तड़फे पियो, 2 रातियूं थियो सफ़ा सूरनि में आहे। ठीकु आहे। हिनजे करे पोइ हुननि कई सूरु ॾाढो तंग कयो मजबूरी। हुन खां गेट पास घुरूं, हू चए 10,000 15,000 ॾे माण्हू भला मरी वञे त मरी वञे, मुंहिंजो मास्तो न आहे, मूंखे पैसा हिते रखी पोइ वञे हुते। अच्छा भला तोसां जॾहिं इहो तोखे वठी विया हुया त हिननि कुझु को एग्रीमेंट को साइन करायो हुयो त बाबा 3 महीननि खां अॻु में जेको बि माण्हू निकिरंदो त उन खां असां 10,000 वठंदासीं या 25? साईं उन महिल कई को सही में कराई न को बि अंदरि वठिया पिया ढकी 27 ॾींहं ढकी पोइ अंदरि वठी पे विया। पोइ सही भई कुझु न कराई। पंहिंजा माण्हू वञनि था न, उन्हनि खे एट ए टाइम गेट पास ठाहे ॾींदा। ॿियो माण्हू पियो भला तड़फे जेको हुनजो केरु गेट पास में को ॿियो शइ हूंदा ठाहे। जी हा। इहो सभु तव्हां घणा ॼणा हुयो हुते जेके कमु कयो था? कमु तक़रीबन 1000 सां मथे माण्हू। अच्छा। जी हा। ठीकु आहे। हाणे तो 3 महीना हुते कमु कयो? जी हा। तक़रीबन तोखे पघार पूरी ॾिनो 3 महीननि जी? 3 महीने खां पघार ॾिनी आहे। हिकिड़ी पघार मूंखे मिली आहे जेको ढकण जी जेको ढकियो हो महीनो खंडु, उनजी कोन ॾिनी आहे। रुको खाधो पीतो तो फ्री हो। उहो 14 ॾींहं तोखे ढकियो हुओ या महीनो ढकियो आहे? मूंखे तक़रीबन 26-27 ॾींहं ढकियो। अच्छा। जॾहिं शुरूअ में तूं शुरू 15 ॾींहं ज़बान हुई, पोइ चई टेस्टूं कोन थियूं अचनि, पोइ हीअं थियो, पोइ हुन पंहिंजी मर्ज़ी। पोइ टेस्ट बि तुंहिंजी हुनजी कराई हो वायरस जी? जी कोरोना जी कराई आहे। अच्छा। उहा ओके आई रिपोर्ट? जी हा। उन खां पोइ तूं कम ते चढ़े? कमु चढ़ी महीनो मूं कमु कयो, 9 महीनो साबितो कमु कयो, हीअं 10 महीनो लॻो, 5 दिहाड़ियूं हणी, हुन खां पोइ मुंहिंजी सीरियस। अच्छा। 9 महीने जी पघार तोखे ॾिनो? 9 महीने जी? जी हा। पघार हू ॾिनी आहे, पघार मिली आहे। सही। जी हा। पघार हुन में खाइनि था, पघार असांखे 700 जे हिसाब सां ॾिनियूं दिहाड़ियूं। बराबरि क्या बचनि कोन था। 5-6 हज़ार मानी जो बिल ॾियूं था, छा बचे थो पोयां हुनखे खाइनि था। इहो ट्रांसलेटर जेको आहे न। अच्छा। हा। जी हा। जंहिंखे हुनखे ॿुधायो भाउ इहो पघार जंहिंखे तव्हांखे चइणो आहे न, मूंखे चई छॾो, ऐं पैसा को ॾिजां भई, या पुलिस हुजे या आर्मी जा पैसा ॾिजां। ठीकु। ठीकु आहे। अच्छा।